नाज़रीन, कश्मीर में खबर शामिल कंदासीं त पुलिस गुडूवार इलाइक़े में 6 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। पुलिस मूजिब 6 ॼणनि खे जदीद टेक्नोलॉजी ज़रिए अगवा थियण खां बचायो वियो। ॾोहारिन सस्ती गाॾी ॾियण जो ॾटो ॾेई केपी वासी 6 ॼणनि खे अगवा करण जो मनसूबो जोड़ियो हो। ॾोहारिन सस्ती गाॾी ॾियण जो ॾटो ॾेई केपी वासी 6 ॼणनि खे अगवा करण जो मनसूबो जोड़ियो हो। अवां खे आगाह कयूं पिया अगवा थियलनि खां बची वियल में हुसैन खान, वज़ीर उमर, रहमत अनवर खान ऐं ज़ीशान उल्ला पठान शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। गुलाम फरीद जामड़ो असांखे जॉइन कयो आहे। गुलाम फरीद, छा तफ़सील आहिनि? जी वक्त बिल्कुल एसएसपी कश्मीर जी स्पेशल टीम पारां जदीद टेक्नोलॉजी मदद सां कश्मीर के कचर इलाके में मुबीना पुलिस कार्रवाई करे खैबर पख्तूनख्वा इलाक़नि जे 6 ॼणनि खे बचाए वरितो। जॾहिं अगवा थियण खां बची वञण में हुसैन खान बादशाह, वज़ीर उमर बादशाह, रहमत बादशाह, अनवर खान, ज़ीशान शामिल आहिनि। जॾहिं कश्मीर पुलिस पारां रिलीज में ॼायो वियो आहे त ॾोहारिन पारां सस्ती गाॾी ॾियण जो झांसो ॾेई खैबर पख्तूनख्वा जे मालाकन जे 6 ॼणनि खे कचर इलाइक़े खां घुराए अगवा करण जी कोशिश कई वई। कश्मीर पुलिस जदीद टेक्नोलॉजी मदद सां एसएसपी कश्मीर एसएसपी नुमान जफर डेरामोड़ पहुची खैबर पख्तूनख्वा मालाकन जे 6 रवासन खे अगवा थियण खां बचाए वरितो। जॾहिं अगवा थियण खां बची वञण 6 ॼणनि खे बाहिफ़ाज़त पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि रवानो कयो वियो आहे। वॾी महिरबानी गुलाम फरीद जामड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।